रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। व सल्लल्लाहु तआला अला नबिय्यिना व खैर खल्क़िही व नूर अर्शिही व ज़ीनति फ़र्शिही सय्यिदना व नबीना व हबीबना व शफ़ीअना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला बदरित तमाम। अल्लाहुम्मा सल्लि अला नूरिज़ ज़लाम। अल्लाहुम्मा सल्लि अला मिफ्ताह दारिस सलाम। अल्लाहुम्मा सल्लि अला शफ़ी फ़ी जमील अनाम। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई। ख़ावंद ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई। ख़ावंद ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई। कलमों ते करीम ते चिटो चायाई। अन मौलाक व अंत महबूबी इन पर उताई। लिखी ॾिनाई ॿई सलाम सैयद चवे। जोड़े जोड़ जहान जी पान कयईं निरवार। हामी हादी हाशमी सरदार सरदार। सुहे साहबन सत मज मस्जिद मणियादार। सुहे साहबन सत मज मस्जिद मणियादार। चारी चङा ॾींदार उहा हिकादा हबीब। साईं मुंहिंजा अल्लाह तबारक तआला जे अज़ीम मुनफरद ऐं बेमिसाल किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी हिकु मुख़्तसर और बेहद जामे ऐं माने आयत शरीफ़ तव्हां प्यारी जमायत जे अॻियां तिलावत कई अथम। दुआ फरमायो रब करीम मूंखे हिन आयत शरीफ़ जे सही तर्जुमे तशरीह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। ऐं तव्हांखे ऐं असांखे बल कुल मोमिन मुस्लमान खे रब पाक क़ुरान पाक पढ़ी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। मुसलमानों, इस्लाम दीन इस्लाम एक आलमगीर पैगाम है। दीन इस्लाम एक आलमगीर पैगाम है जेकी कुल मखलूक लाइ एक अहम पैगाम है जंहिंजो नालो दीन इस्लाम। मुसलमानों, ही जो रब करीम कुरान पाक नाज़िल फरमायो या मदीने वारे साईं खे रहमतुल आलमीन करे मोकिलियो, इहो के क़ौम लाइ न, के इलाइक़े लाइ न, के मुल्क लाइ न, के दुनिया जे सॼे लाइ न, बल्कि जिते ख़ुदा जी ख़ुदाई उते मुस्तफ़ा करीम जी मुस्तफ़ाई। हादी रब करीम जो फरमाए आऊं आहियां रब्बुल आलमीन। आऊं आहियां रब्बुल आलमीन। रब चइबो आहे पालींदड़ खे। रब चइबो आहे निपाईंदड़ खे। रब चइबो आहे संभालींदड़ खे। रब चइबो आहे तरबियत ॾींदड़ खे। रब फरमाए सभु जान जो ख़ालिक मालिक राज़िक रब रऊफ़ रहीम आऊं आहियां पाक। अब आई है अलहमदुलिल्लाह कोई मजबूत मुसलमान है।
हाँ साईं, वो जिते जिते खुदा जी खुदाई है। आदि सवा लख नबी आया, बराबर बेशक आया, उहे भी रब जो पैगाम खणी आया, पर हिते का ॻाल्हि की हिते मोहित भाई महबूब जो पैगाम हो, हिते खुदा जे हबीब जो पैगाम हो। अञा दुनिया के कामिल अकमल पैगंबर आज़म हाथी आज़म की ज़रूरत थी जो रब करीम तवां असां मथां एहसान फरमाए महबूब मुस्तफा मदीने पाक में मक्के पाक में मोकिलियो। हाथी फासिया शायर साहिब हजार बार विशोयम दहन दे मुश्क गुलाब हनूद नाम तो बिस्तन कमाल बेत बिस्त। हाथी फासिया शायर तो चवे हजार भेरा पांजे वात के मुश्क सा अतर सा गुलाब सा धोई पाक साफ ऐं शफाफ करया तने के महबूब जो नालो वठन कमाल बेत तने जो नालो वठन कमाल बेत। हां मुसलमान तो ही असी कुछ नसीब आयूं जो रब करीम असा के पाजो हबीब करीम अता कयो। मुसलमान ही इस्लाम जो है सच्चो दीन जो है यो को आम पैगाम ना है ही को आलमगीर इंटरनेशनल प्रोग्राम है, इंटरनेशनल पैगाम है जो रब करीम कुरान पाक में पाक और इरशाद फरमाए तबारकल्लज़ी नज़्ज़ल फुरक़ान अला अब्दिही लियकुन लिल आलमीन नज़ीरा। रब तो फरमाए बाबरकत यहां रब बड़ी बरकत वालो यहां बड़े शान शौकत वालो यहां बड़े रुतबे वालो रब करीम यहां नज़्ज़ल फुरक़ान अला अब्दिही जो पांजे हबीब जे मथा पांजो सच्चो कुरान करीम नाज़िल फरमाए छाजे लाए लियकुन लिल आलमीन नज़ीरा इन लाए त सभनी जहान लाए बाइस रहमत हाथे रहमत लिल आलमीन। हाथे ओदे बेटा करी छातो फरमाए सब जो सुभान अल्लाह जदो केचा आयो काफलो के जदो मके शरीफ केचा आयो काफलो सांस धड़ी सरवान वार वटे वादू कया पवा हुंद परपदान जेड़ो कुनु पान तेरी सिटा साथ दी। आदि रब करीम जो मुस्तफा के सोनू बनायो बेमिसाल बनायो दुनिया में साईं करीम जो मिसाल ही कोने तेरा रब करीम बड़ी महबूबन करीमन के आसा भी अता करे। हां साईं सोनू अबू बकर सिद्दीक केर सदाए फारूक आजम केर सदाए उस्मान गनी केर सदाए हैदर करार केर सुभान अल्लाह वरी तो इमाम सगोरा अहल बैत मुस्तफा जा सब जो सुभान अल्लाह। हां साईं अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए तो आऊं यो चाहियां थो इन्नमा युरीदुल्लाहु अल्लाह चाहे तो अल्लाह ये करण घुरे थो ले युज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरुकुम ततीरा। रब तो फरमाया चाहियां थो त मुझे मुस्तफा अहल बैत मुस्तफा जे अहल बैतन के आऊं साफ करया शफाफ करया पाकीज़ो ही पाक बनाया। हां भाई मुस्तफा पाक और अहल बैत पाक सहाबा किराम पाक तो ओलिया लाजब पाक। हां सही जी मुस्तफा करीम में कोई भी कोने जी रब करीम मुस्तफा करीम के पेट पैदा कियो कि मुस्तफा करीम का सब असहाबी आदिल हुआ आलिम हुआ कुरान जा हाफिज हुआ मुजाहिद हुआ मुस्तफा जे के बसाई में को बे भाई सुभान अल्लाह। एरे नूसा मुस्तफा करीम जा के अहल बैत था रब करीम के पाक साफ शफाफ बनायो के अहल बैत में कौम नुक्स आई यो अकीदो केचो है यो असां सुन्नत वल जमात सुभान अल्लाह इने अकीदे में असां कामयाबी है। मुसलमान अमल जेके वही से विधि कर पर तोके पंहिंजो अकीदो ईमान करवींदो। हां सही दुनिया में मुस्तफा दा कम थी कब्र में मुस्तफा दा कम थी क़यामत में मुस्तफा दा कम थी ऐं इंशाअल्लाह जन्नत में मुस्तफा करीम सा ही कटोदा। आदि मुझे मुस्तफा जो प्यारो सहाबी हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला फरमाए तो महबूबन करीमन के वुजू कराए महबूबन करीमन के वुजू कराए तब सुभान अल्लाह जेड़ो कुनु पान तेरी सिटा साथ जी। आदि सुनो अनस रज़ियल्लाहु ताला फरमाए महबूबन करीमन के वुजू कराए साईं करीम खुश थिया तबियत मुबारक में ॾाढो वॾो हो साईं करीम खुश आहिनि राज़ी आहिनि मूं हिकिड़ो अर्ज़ु कयो अर्ज़ कंदड़ केरु मुझे प्यारे मुस्तफा जो सहाबी के तो के बरा मूं हिकिड़ो अर्ज़ कयो है साईं के जे कबूल फरमाए त अर्ज़ कया हाय प्यार मोहब्बत की ॻाल्हि असीं मुस्तफा जो मकाम पुछो त साहब कराम का पुछो ओ नजर के बरा असां तव्हांजी गुलामी कई तुंहिंजी ख़िदमत कई तोखे वुज़ू
करे तो हां मुझे अर्ज है साईं दिल कबूल फरमाए था अर्ज करे जो प्यारो माण्हू प्यार सां ॻाल्हाईंदो माण्हू करे फरमाए सल जेको वञी सुवाल कर जेको खपी तो कुछ असीं तोखे अता करे अरे वाह साहबी वाह साहबी तुझो ईमान दुनिया कौन तो तलब करे दुनिया की नेमतों कौन तो तलब करे व्यापार कौन तो तलब करे दुनिया की जागीर मिलकत कौन तो तलब करे छातो जड़े असाब रसूल सब जो सुभान अल्लाह आदि मुझे मुस्तफा जो प्यारो साहब जो फरमाए कितना भी कुछ न खपे अस्अलुका मुराफिकतका फिल जन्नत जो कुछ न खपे मुझे प्यारा मुस्तफा जी दुनिया में तुझी गुलामी में करे ना तो जन्नत में तो सा गॾु जा तुझी गुलामी में करे सुभान अल्लाह हां हां तव्हां थोरो समझो मुसलमान गौर कर तकरीर काने ये नसीहत जो पैगाम है ये दीन जो पैगाम है आज मस्जिद में उठी ने कुछ पहले मौलवी तो घणा बुधाए दादू में मौलवी जो माशाल्लाह मेलो लगो पियो खुदा वधाए आलमन के वधाए हां अहले सुन्नत आलिम मुजाहिद आलिम दीनदार आलिम जेके दीन के पैसनि ते नथा विकणन बाकी जे ॿाहिरि मुल्कनि खां जिन खे मदद मिलनि थियूं उन जे हाल में तव्हां वातो उन जे असीं ॻाल्हि कोन करे असीं पंहिंजी ॻाल्हि हाणे असां बि सभु छा चयो कि भला अस्अलुका बिमुराफिकतिका फिल जन्नत मुंहिंजा प्यारा मूंसां बि कुझु न खपे मुस्तफा मूंखे तुंहिंजी गुलामी खपे पर जन्नत में तोसां हीअं गॾु ख़बर अथव जन्नत जा 100 दर्जा हूंदा 100 दर्जा हूंदा ऐं सभिनी खां आला सभिनी खां अरफ सभिनी खां मथे जेको दर्जो हो मुंहिंजे मुस्तफा करीम जो जो जन्नत हूंदी ऐं मकाम महबूबियत हूंदी हाणे जे खुदा जो महबूब हूंदो माना दंगो हूंदो हा बड़ो फर्क है वो महबूब के सदा फरमाए ये कोता फरमाए नामुमकिन है आम अल्लाह की रहमतुन में नेमतुन में मुझे बिस्ती आली आला मकाम साईं करीम फरमाया न साईं करीम फरमायो या अंस ए अंस अल मरयो मन अहब अंस हिकड़ी का नहीं जे माण्हू सां को प्यार करी थो जैसा मोहब्बत रखी थो जैसा इश्क रखी थो दुनिया में उन सां गॾु हूंदे कब्र में उन सां गॾु हूंदे क़यामत में उन सां गॾु हूंदे पर जन्नत में उन सां गॾु मुसलमान अमल सां मुस्तफा जे मकाम में नथो पहुची सघे पर इश्क ऐं मोहब्बत सां तव्हां मुस्तफा करीम जी गुलामी में उन दर्जे ते पहुची सघो था जो हुकुम आम हर इंसान अंसला हुकुम खास कोने खुसूसी हुकुम करे अवामी हुकुम है तो जेको माण्हू जैसा प्यार कंदो वो उन सां गॾु हूंदो मुसलमान मुस्तफा दा प्यार अथो सुभान अल्लाह दादू जवान मुस्तफा दा प्यार अथो तो इंशाअल्लाह ताला मुस्तफा सां गॾु हूंदा इंशाअल्लाह कब्र में मुंहिंजो प्यारो मुस्तफा हूंदो क़यामत में मुस्तफा जी शफाअत नसीब थींदी ऐं इंशाअल्लाह करीमन सां गॾु करम थींदो असीं बीच में गॾु वेठा सुभान अल्लाह अरे मुराद जा अमल कम कोरींदा ये मदरसा ये वच रखे पावट जेके चंदन ना पिनी पूरत कई थई ओके जे कम ईंदो मुंहिंजो प्यारो मुस्तफा सुभान अल्लाह हां दे ओदे केड़े जान जो जिक्र कजे न कजे रब पानी मुसलमान सोच नारे तकबीर अल्लाहु अकबर या रसूलुल्लाह अब्दार यार या अली दस्तगी जिंदाबाद जिंदाबाद मुसलमान पांच वकीलो मजबूत रखे पांच ईमान मजबूत रखे अमल कर भले कर एक अमल कर तो के रब करीम ने वजूद अता कंदो पर मुसलमान पेरी अकीदो सही करे हां तो के हदीस में साबित करे रखा है तो पेरी जो को है अहमियत वाली गाल इंसान जो अकीदो है हदीस पाक के खा रिवायत है हजरत फारूक आजम सब जो सुभान अल्लाह हाजी फारूक आजम केर सदाए हाजी अल फारिक बैन अल हक वल बातिल हाजी की रिवायत में है तो फारूक जो लक़ब महबूबन करीमन अता कयो जेडी फारूक आजम मुसलमान थियो बैतुल्लाह में अजान आई अलल ऐलान इबादत थी अलल ऐलान नमाज पढ़ी हुई महबूब करे फर अंतर फारूक तू फारूक ही तो हक की बात दे विच में फर्क करे छडियो मुसलमान के ताकत मिली कि मुसलमान बैतुल्लाह में नमाज नहीं पढ़ी हां एक रिवायत है दी रिवायत है साईं यो जो फारूक जो लक़ब अल्लाह ताला की तरफा जिब्रील अमीन खणी आयो
तकियो सुभान अल्लाह। हाँ सही हिकिड़ो आहिम थो ॻाल्हि ॿुधाए कहिड़ो मोकिलियो चवंदा त हिकिड़ो मुस्लमान हो हिकिड़ो हो यहूदी उन्हनि ॿिन्ही जो कंहिं मसइले ते को इख़्तिलाफ़ हो को फ़ैसिलो हो वो यहूदी ऐं मुस्लमान जेको ज़ाहिर करे पाण खे मुस्लमान चवंदो उहो यहूदी मुस्लमान ॿई गॾिजी पंहिंजो को मसइलो को फ़ैसिलो हो उहो खणी महबूब करीम जी दरबार में आया महबूब करीम रहमत आलमीन है कुरान जी मुआयत पढ़ी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हां तो मुस्लमान ना रहमत काफिर ना रहमत जालिम ना रहमत तो हिंदू नहीं वाले ना रहमत हर को मानो पानी नसीब मुताबिक कैसो खणदो है। हां नबी सही मोमिन ला रहमत असा के नबी सही मुआविद असा जा भाई जान मोचारा थी सुभान अल्लाह। ए काफिर ला रहमत जो रहमत आलमीन करे रब करीम काफिर दे अज़ाब को करे वमा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम महबूब तू मदीने रो हुजी मुझे हुजे हम काफिर दे अज़ाब को सुभान अल्लाह भले जालिम हुजन भले मुझा मुखालिफ हुजन तो मुस्तफा हिकड़े करे के जे मथा अज़ाब को सुभान अल्लाह। मुझे प्यारो मुस्तफा है उन्हें दरबार में हिकिड़ो यहूदी है हिकिड़ो ज़ाहिर तरह मुस्लमान है ॿई ॼणा गॾिजी फैसले महबूब रहमत आलमीन इंसाफ कयूं उन्हें ज़ाहिर मुस्लमान जो हक कोन हो हक यहूदी जो साईं के रहमत आलमीन यहूदी हक साईं के मुस्लमान जो बात जो हक ही कोने तू पोइते थी पता खबर है फैसले दा मां दादू मेरे फैसला करा सीधा आज अवतार जो मुल्क रोज मां फैसला पीछा मोट केतरा मां दाम खणींदा साईं वारो पर फैसलो कयो मुझे शायद सिंधी आ वाइद पी रहा जेको के जो फैसलो न करया जेको सियासत में न अचा जेको के संग पद में कोन अचा जो कोई कत्ल ई मुकदमे के साल में आऊं आहीं सुभान अल्लाह जो बाबा यो का मुखा बोल सिंधो सुभान अल्लाह कम भलो सुलह का भलो आने की हदीस में तो मुझे प्यारो मुस्तफा तो फरमाए साहब कराम का महबूब करीम पूछो बुधो में महबूब जो जिक्र बुधो ही तकीर चाहे ही माइल चाहे यो जिक्र मुस्तफा है जिक्र मुस्तफा बुधो त ईमान ताज़ो थे दिल ताजी रोशन थे ताजी दिल में खुदा जो जिक्र पैदा थे ताजी दिल में जज्बो पैदा थे ताजी दिल में इश्क रसूल पैदा थे। साहबा कराम के यो मकाम की मिलो मुस्तफा करीम की गुलामी में मिलो साहबा कराम के मकाम की मिलो मुस्तफा की सोहबत करे मुसलमान तू आलमन सा सोहबत कर न तो के मकाम को मिले तू अच्छे आले सुन्नत जमात में तू अच्छे फेल वठना मुस्तफा जो फेल है जारी सारी है आसी कादरी सिलसिलो असा जो चिश्ती सिलसिलो असा जो खैरवर्दी सिलसिलो असा जो नक्शबंदी सिलसिलो असा सुभान अल्लाह सिलसिला सब सुनिन वठ उन्हनि भारत के कुछ नसीब कोने तो का घोड़ा या हुसैन हुकूमत के मुखालिफ होने बंदा को मना सन कुछ आ सिलसिला असा जे की सब गाली मसाई उन्हनि कुछ कोने चलो जलसा ही वाहिद करा दो साहब कराम जो जिक्र बदो मुस्तफा जो जिक्र बदो दिल इंसान की खुश थी हादी महबूब करीम असाब के आयो लेकिन मानो आयो फैसले कर क्या याद थो फैसलो साईं करीमन मुसलमान के खिलाफ दिनो ऐं यहूदी फायदे में तो यहूदी फायदो मिले वो तो खुश थी मुसलमान के थोड़ी कस लगी तो जे हम ना साईं करीमन तो सुठो फैसलो कयो है बेहतर फारूक आज़म का फैसलो कराई वो इंसाफ वारो जो है सुठो फैसलो यहूदी के साथ तो केड़ो मुसलमान याद है मुसलमान तो जे रसूलुल्लाह फैसलो कयो तो कोने कबूल करे उमर कोने का वधिक है किसी पर मुझो यकीन बिठो है मुझी दिल ते जे उमर फारूक का फैसलो करे आदे बुधो असा डालो फारूक करो असा के फख्र ना है निकाते आदे फारूक आज़म जो औलाद है निकाते फख्र ना है पर रब का जो शुक्र गुज़ार रब करीम असा के चंगे खानदान में पैदा करे दुआ करो रब करीम असा के चंगे अमल जी तौफीक अता आमीन। आसी तवा चंगा मानो ने दिमाग की तरह बचायो असा के दुआ की जरूरत है रुको असा पीर का दुआ न उठो पर तमाम दुआ करो आसी कई मिसाल मुझे हजरत फारूक आज़म साईं सोनो फरमाए तो आ हजरा तैयार थे फारूक आज़म तो फरमाए आ हजरा तैयार थे महबूब के दरबार में आए मुझे इब्राहिम के दुआ करो मुझे हज आसान तो थे अल्लाह ताला जो हज कबूल फरमाए फारूक आज़म आयो बाबू करीम का मोकलाए आई दुआ करा सही हज ते हाजी सुगरा मिले मोना का मोकलाईंदा बाबा पारे वाला अदा मिच माइट को चयो चाहे माफ करियो बख्शा जो दुआ करो खे सा हज वञी खे पड़ी उन ज़माने हज रुकियो फारूक ने बाबू करीम का मोकलाए ए दुआ घुराई बाबू करीम हथ में दुआ आमीन और फारूक आज़म के आऊ छी जवाब छे मु बाबू करीम ने ख्याल करियो कि बड़ा खास दुआ करियो
और खैर से हज पढ़ी सही आकामात पूरा करे मोटी मालूम करे कि क्या फरमाया हाँ फारूक अदम मुझे इला दुआ गुरी है पर या अखी उमर सब जो सुभान अल्लाह आने में दिन बैठा है हदीस का आगे लफ्ज़ या अखी उमर ला तंसिनी मिन दुआ ए मुझा भा फारूक आजम तू मुझे हज में पंहिंजी नेक दुआ में मता विसारी क्या समझा मुझे मुस्तफा करे तो फरमाए ए मुझा भाव ए मुझा बिरादर फारूक आजम तू जने हज ते वनी उन पाक मुकद्दस मकामात ते मुखे भी दुआ में न विसारे त फारूक आजम वरी ईमान में जान ॾिसो आते मुस्तफा के पाजो भा तो सदे आते कुल मोमिन पाण में इन्नमल मुस्लिमून इखवतुन कुरान जो फैसला मोमिन सभी पाण में भा रहे इखाम का मुलन घणी फर्क पैदा किया मुसलमान में को फर्क कोने आलमगीर मजहब है असा जो अल्लाह हिकड़ो असा रसूल करीम हिकड़ो असा जो कलमो हिकड़ो असा जो कुरान हिकड़ो असा जो दीन ईमान हिकड़ो मुस्लिम को हिकड़ी कोम हां उम्मत मुस्लिम है बस इख्तिलाफ को के कोने जेको इख्तिलाफ हो करे तो पहुंचे थी जो असा जो अल्हम्दुलिल्लाह अमन जो पैगाम है सलाम के पैगाम है फारूक आजम तो चवे तेरे मुझे महबूब मुस्तफा फरमायो ए मुझा प्यारा भा उमर तू मुके पानी नेक दुआ में उते मता विसारी तो फारूक आजम को छातो जे सही बुखारी में बाहे मिशका शरीफ में फारूक आजम तो जे त मुखे हज जी एडी खुशी का होसी हज ते वना पियो हज जी एडी खुशी कानी पर ये लफ्ज़ जेके मुझे महबूब फरमाया ये मुके दादा वणया मुझी दिल खुश थी गई जो मुके महबूब करे पंजो भा सजो ऐ मुके जो तू बसा के दुआ में याद कर तो बराबर पीर फकीर पानी मुरीद के दुआ कन भले कन हजार दफा कन पर मुरीदन ऐ मोहब्बत आला मान जो फर्द है असा के दुआ किया सुभान अल्लाह हां मुसलमान की गाल याद सो फैसला जाए फैसले आ रहा हां नहीं फारूक आजम रजी अल्लाह ताला हां मुदा जो भी लकब अल्लाह ताला की तरफ फारूक जो मिले सबरी के लकब अल्लाह की तरफ मिले अल्लाह की बादशाही है जेके चाहे ते पानी बादशाही अता करे जेके हाज़री असा मखदूम साहब सरवर रहमतुल्लाह अलैह बड़ो आलिम आरो बिलाल थी गयो आलम आरा मखदूम सरवर नो उन्हें का के मानो पूछो सही वतो इज़्ज़ु मन तशाओ वतो ज़िल्लु मन तशाओ इनो तफसीर छा है गाल भी समझो क्या हां सुभान पाकिया वतो इज़्ज़ु मन तशाओ रब मुझा जेके चाहे उनके इज्जत बख्शी जेके चाहे उनके जलील ख्वार करी सही ने आए जो तफसीर छा है फसा मुझा बुझो सही बुजुर्ग को फरमाए बतुइज़्ज़ु मन तशाओ रब जेके चाहे जेके इज्जत दे बेमुहब्बतिल फुकराए माना अल्लाह जे महबूब वालन सा दोस्ती रखी रब करीम जेके चाहे उनके इज्जत अता करे सुभान अल्लाह माना जेके इज्जत अल्लाह ॾींदो आहे उनके पंहिंजे प्यारनि सां मोहब्बत नसीब कंदो आहे वतो ज़िल्लु मन तशाओ ऐं रब करीम जेके ज़लीली ख्वार कंदो आहे बेबूज़िल फुकराए जेके अल्लाह जा महबूबा ना हूंदा अल्लाह जा वली शगुरा हूंदा उनके शान में जेको बेद नहीं कंदो आहे जेको बुग़्ज़ कंदो आहे अल्लाह ताला उनके दुनिया ऐं आख़िरत में ज़लीली ख्वार माना अल्लाह वारन सां मोहब्बत रखंदड़ उनके अल्लाह ताला इज्जत बख्शे थो जेके अल्लाह वारन सां बुग़्ज़ रखन था हसद रखन था सार रखन था अल्लाह ताला उनके ज़लीली ख्वार थो हाणे अल्लाह वारन जो भरोसो फैसले ॻाल्हि सही माण्हू आया फैसलो थी वियो मुसलमान न मुड़ियो जी हलो फारूक आजम ने फैसलो कर के मुख्तसर जो टाइम हो कोने मुझे दरगाह से वापस पहुंचना तमाम थोड़ो टाइम पर बटे दीन जो गाली का बुधो दीन सिखो मुसलमान दीन ताए मथा फर्ज दीन की मालूमात हासिल कर तावा जे मथा फर्ज छो ये दुनिया आरजी है मुसलमान खुदा के याद कर नमाज पढ़ रोजा रख ज़कात दे ताकत दी हज पे इत्तला जो कर इस तदरीक दुनिया की झुकी पई है सब जो सुभान अल्लाह आते फैसले वाली गाल करे वो यहूदी नहीं जाहिर करे मुसलमान सीधा आया फारूक आजम के दर जो कि फारूक आजम साईं निकलो के खबर चालू बुधायो लेकिन खबर क्या रही है कि ये यहूदी आओ या मुसलमान तो फैसलो करे फारूक आजम जो फैसलो न पीछे से बंदो उते वजो ऐसे न उते अचो तो मैं कौन सा है जी हां रसूलुल्लाह के फैसलो ताके कौन बने ओ हां शाह जेके तू फैसलो कर ये पक्का है मुझे फैसलो तो के कबूल है मुसलमान के बेटे पक्का तो कर मुझे फैसलो कबूल है फारूक आजम पूछे जी हां से आवा जेको फैसलो के मुझे कबूल है फारूक आजम सही इश्क पास मोहब्बत आरो उन्हें के रसूलुल्लाह के फैसलो कोने कबूल
फारूक आज़म के छड़ी दो माने अशिद्दा वाला कुफार रब तो फरमाए मुझे मुस्तफा जा उहे प्यारा साहिब जेके काफिर जे मथा सख्त खां सख्त मोमिन में रहीम करीम पर काफिर जे मथा सख्त वियो थी घर तलवार खणी आयो तो जी निकतो छता खे धक कराई फिरी उते वो ठक देरी कर वधी सांस मंझंदि जो टाइम हो मदीने शरीफ में गर्मी मां घर जा मुसलमान कतल थी नेट साईं करे सुना पिया हुआ कि ना साहब में दरवाज़ो ठोकियो कि न वञी आवाज़ ॾिना महू जल्दी मां लॻियो त ॾाढो मदीने शरीफ में अफ़सोसनाक वाक़ियो थियो फारूक त अॼु त कमु लाहे छॾियो हिकिड़े मुसलमान खे बेगुनाह मारे छॾियो ॻाल्हि मिली हक़ीक़त की खड़ी करे अॼुकल्ह घर छा थी पियो नबी साईं शान में गुस्ताखी थी छा थी पियो साहब कराम जी शान में गुस्ताखी छा थी पियो अरे खुदा तुंहिंजो ॿई जान पेड़ी बोड़े तू नबी साईं जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाई तू साहब कराम जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाई तू खुलफाए राशिदीन जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाई तू अहले बैत जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाई तोखे हया कोन्हे तोखे शर्म कोन्हे तोखे को उसूल कोन्हे तू केरु शइ हुनजे ख़िलाफ़ ॻाल्हाए आउं हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां हिकिड़ो माण्हू लंडन मां PhD करे इल्म जी PhD करे ऐं हिकिड़ो असांजो प्राइमरी मास्टर उहो हुन PhD डॉक्टर ते इतराज़ करे इहो प्राइमरी उस्ताद जेको मोचण जो लाइ जब तो तो विलायत ठीक है ना तो इतनो ने पढ़ियो कोन ओ तू एतराज कीनो करी एको डॉक्टर MBBS डॉक्टर वो विलायत में FRCS क्या लंदन USA का MD थी देवता MD में डॉक्टर ऑफ मेडिसिन वो अमेरिका में करे थे हिते असां जो थोड़ो पढ़े डॉक्टर चांदगा कॉलेज जो या LHC पूरे उतने बड़े डॉक्टर वाला इतराज करे कि नंढो डॉक्टर मोचण लाइ जब तक मुद्रो पढ़ी कोनी तो या छुरी कोने तो फार्मूलो कोने अरे हिन दुनिया जा मानो तवा के मुस्तफा जा साहब जो कदर करो तवा में मकाम पे पहुंचली कोने हो तवा पर उनके सुना कोई कोने तवा केर सिनाए इतराज वाला मुझे प्यारे मुस्तफा से इतराज करो साहब कराम से इतराज करो अहल बैत से इतराज करो उस्मान तो फिर हकीकत तू पंजे दायरे में रहो तू पंजे उसूल मुताबिक पंजे औकात में रहो पंजे औकात का मथे न वध तुझो वदन तुझा पई जान आ जावी बेदबी कदे पई जावी महबूब करीम खे इतला मिलियो महबूब करीम अलैहिस्सलाम जे निकता बाहर असहाबी जी गंजा सुभान अल्लाह आज़ी साईं करीम निकता साहब कराम मौजूद हुआ जो साईं फारूक आज़म वॾो कमु करे छॾियो हिकिड़े मोमिन मुस्लमान खे क़त्ल करे छॾियो महबूब करीम फरमाए सभु साहब कराम जो जॾहिं साईं करीम जी तबियत बात थोड़ो बाम थींदो त फौरन क़ुरान पाक नाज़िल थी जो वो रब जो महबूब हो वो रब के ॾाढो वणंदो महबूब फरमाए सब्र तो सब्र था करे अल्लाह पाणे ॾिसो क़ुरान पाक जो आयत नाज़िल थी सब जो सुभान अल्लाह हाज़िर क़ुरान जी आयत नाज़िल थी फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू मा फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा हाज़िर मुझे रब क़ुरान नाज़िल फरमाए ए महबूब यो मानू जेके फारूक आज़म कत्ल कयो है कसम है महबूब मुखे तुझे रब जो ए महबूब मुखे तुझे रब जो कसम है वो मानू मोमिन ना है जेको तुझो रसूलुल्लाह जो फैसलो रसो रसूलुल्लाह के मनो हर अहकाम के मनो हर सुन्नत पे अमल करनो है हर अहकाम के मनो है नाले जो मुसलमान ना है फारूक आज़म सच चयो सही फैसलो कयो मथा को बदलो कोने काब दियत कोने को पुरे या एवज वालो कत्ल खुंजो कोने फारूक आज़म के रब करीम बख्शे छडियो है पर यो मानू जो रसूलुल्लाह जो फैसलो नथो मने यो काफिर ओ अहल सुन्नत जा मुफस्सिर किराम लिखंदा यो ज़ाहिर करे मुसलमान हो पर अंदर में यो मानू मुनाफिक अंदर में केरो मुनाफिक हो ऐ मुनाफिक के ज़ाहिर करे शरीयत पाक दा गाल मिठाई जैसी यो पाजो कुफर ज़ाहिर नथो करे असी उनके इस्लाम जा अहकाम लगाइंदे बाबा ता गाल समझो देखो जे तो मुसलमान है असी जोजो तू काफिर है अल्लाह आई मुसलमान किस्म अलग थे पर दिल में होने के निफाक हो मुनाफिकी भी के नसे में जे सियासत भी ज़ाहिर को रूप करे अंदर जो आंदे मां के मुनाफिकी है आऊं चलो कुरान पाक में है तो मदीने में तो मुनाफिक हुआ आसपास मुनाफिक हुआ ऐ अजब मुनाफिक आहिन इते भी बटे वेठा हुंदा बाजा कुछ हुंदा से छो एकड़ो मानू मोट आयो पुलिस आ मुके सही के दरगाह है ओते सब सुनत वारा है
जॾहिं को न को हूंदो कि नसीब सभु सुनी अहिड़ो सवाल ई कोन्हे उहो शहर हुजे जंहिंमें हिकिड़ो बि हू न हुजे मोदी साहिब नसीब सभु असीं सुनी ठीकु आहे वरी साल खनि गुज़रियो मोदी साहिब वोट आयो कोट जो शहर जो नालो छो खणा हू कंहिंजी साईं तुंहिंजी ॻाल्हि सची आहे बराबरि हिकिड़ो घर हुननि जो पैदा थियो आहे मुंहिंजो बाबा इहो नामुमकिन आहे ॻोठ हुजे शहर हुजे उते कुतो न हुजे भौंकण वारो अरे को न को कुतो भौंकण वारो हूंदो ई हूंदो सो मुस्तफा जी गुलामी जिन कई से कामयाब थिया जिन भौंकिया जेके मुनाफ़िक़ थिया जिन नबी साईं जा अटकल कई उहे पोइ कई आदि कुरान जो फैसलो जॾहिं महबूब करीम इहो फैसलो कयो कुरान जो फैसलो ॻाल्हि थियो पोइ हज़रत जिब्रील बि गॾु आयो चए हाणे उमिरि कोन्हे पर हाणे हिनखे रब करीम लक़ब था कयो अल फारूक माना उमिरि उहो जेको हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु कंदड़ हुनजो ईमान हो जेको रसूलुल्लाह जो बेदब सो मुस्लमान न आहे उहो काफ़िर अॼु मुस्लमान जो पाण फैसलो पाकिस्तान में छा पियो थिए पूरी दुनिया में छा पियो थिए मुसलमान तूं सोच कर वक़्तु पछाड़ी जो ऐं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो हदीस पाक में अमल सुठा आहिनि पर इन्नमल आमालु बिन्नियात मुंहिंजो मुस्तफा तो फरमाए सभिनी तव्हांजे नेक अमलनि जो दारोमदार छा ते आहे नियतुनि ते छा ते आहे आम वरी तव्हांखे नियत माना इरादो मुस्लमान जो इरादो जेकी सची नियत कंदा तव्हांजे अमल जो तव्हांखे उते सवाबु मिलंदो आम तरह बोलता तव्हां इहा माना कंदा आहियो पर आम जेकी माना करियां इन्नमल आमाल बिन्नियात अमल जो दारोमदार तव्हांजे एतिक़ाद ते आहे छा ते आहे एतिक़ाद ते तव्हां नियत जी माना आहे एतिक़ाद इहा बि माना नियत ते आहे माना उहो एतिक़ाद यकीन तव्हांजो यकीन एतिक़ाद तव्हांजो सुनत जो हूंदो त पोइ नेक अमल तव्हांजा सभु क़बूल अहिड़ो असांजो अक़ीदो न आहे नेक अमल सभु मरदूद भले नमाज़ूं पढ़ो रोज़ा रखो नेक अमल करियो पर मुस्तफा जी गुलामी क़बूल न कंदा हिकिड़ो अमल क़बूल कोन्हे हा मुस्तफा जे गुलामनि जी गुलामी क़बूल न कंदा त को बि अमल तव्हांजो क़बूल आहे आदि मुआयत शरीफ़ पढ़ी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ए महबूब करीम असां तोखे सभिनी जान लाइ रहमत करे मोकिलियो इस्लाम आलमगीर पैगाम फ़क़ति इलाइक़े लाइ न मुल्क लाइ न माण्हुनि लाइ न सॼी दुनिया लाइ इस्लाम हिकिड़ो आलमगीर पैगाम ऐं पैगाम ख़बर छाजो आहे हिदायत जो पैगाम आहे अमन जो पैगाम आहे प्यार ऐं मोहबत जो पैगाम आहे पंचायत जो पैगाम आहे सादगी जो पैगाम आहे ऐं इहो पैगाम तव्हांखे मखलूक खे ख़ुदा सां मिलाइण जो पैगाम आहे इस्लाम जी ॻाल्हि सम्झो पिया दादू वारा इस्लाम जो पैगाम आहे मखलूक खे ख़ालिक सां मिलाइण ख़बर अथव अलाह वारे जो कहिड़ो कमु हूंदो आहे अलाह वारे जो कहिड़ो कमु अलाह वारे जो कमु इहो आहे मखलूक खे पंहिंजे रब सां मिलाइण ख़ालिक हाणे भिटाई साहिब खां पुछूं अलाह वारे जो शान भिटाई साहिब फरमाए हलो हलो कोड़ीअ हा कोड़ी चइबो का कपिड़ो जेको ठाहींदो न कोड़ी चइबो नाज़ुक कपिड़ो ॾाढो हलो हलो कोड़ीअ नाज़ुक ॾिजो ॾींहुं कंज न सारो ॾींहुं छिनण मूं न सिखिया हलो अलाह वारे दरबार ते हलो उन जूं जायूं ॾिसो उनजो मसनो ॾिसो उनजो दरगाह ॾिसो उनजो बेशकू ॾिसो उहो ॾिसो कीअं मखलूक खे नाराज़ मखलूक खे पंहिंजे रब सां मिलाइनि था आदि दादू जो आदि कलंदर बादशाह सुभान अल्लाह अजो सुभान अल्लाह सिंध ते अल्लाह जी एहसान हर ज़िले में हर तरीक़े में अल्लाह जा वली मज़ार मक़बरा आदि ॾियण वारो मुंहिंजो रब आहे ॾियण वारो मुंहिंजो रब आहे रिज़्क़ बुने हथ में इज़त बुने हथ में ज़िल्लत बुने हथ में सब इख्तियार सब कुव्वत सब पावर मुंहिंजे रब वटि असां ख़बर जॾहिं सवाल कंदा आहियूं कलंदर साईं खां असां ख़बर कलंदर साईं कुझु कोन कंदो आहे कंदो मुंहिंजो रब आहे पर असांजो ईमान आहे ही रब जा महबूब आहिनि ही रब खे राज़ी करे सघंदा आहिनि ये गौस ये कुतुब ये मुजद्दिद ये बच्चा कलंदर अॼु रब खे राज़ी करे सघंदा आहिनि हाणे रब करे हिनजी ॻाल्हि खे मोटाईंदो कोन सुभान अल्लाह मुंहिंजो साहिब कीअं वारो मुंहिंजो रब तूं वञी कलंदर खां पुटु घुर भले घुर न अबा कंहिं पुटु कलंदर सबके ख़बर आहे अलाह ॾियण वारो ये बोले मैं ये शाओ इनाफो ये बोले ये शाओ शुक्राना कुरान जो फैसलो है रब तो चाहे मुझी मर्जी है जेके चाहे पुट दिया जेके चाहे न्याय न करे सुभान अल्लाह अब ये आए तो मुला पढ़ा दो सुभान और जवाब तो मनसूब आए तो पढ़दा है
अल्लाह ताला फरमातो या ज़करिया इन्ना मुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया। ए ज़करिया अलैहिस्सलाम आओ रब पुट बणींदो आहियां। हाणे ज़करिया अलैहिस्सलाम नबी है कि तो रब मुंहिंजा रब्बी हबली मिन सालिहीन मूंखे हिकिड़ो साले पुट अता कर। रब खे फरमाए हा ज़करिया तोखे आऊं हिकिड़े पुट जी मुबारक ॾियां थो जंहिंजो नालो हूंदो हज़रत यहया अलैहिस्सलाम। साबित थियो त दुआउनि सां रब कॾहिं पुट अता कंदो आहे। अब ॻाल्हि ॿुधो तव्हां ख़ुदा न ख़ास्ता को बीमार थियो पोइ कराची में आहियो आगा खान इलाज लाइ पोइ ओटी आहियो पोइ छा चयो यार आगा खान वियासीं ॾाढो फ़ाइदो थियो। अब फ़ाइदो पंहिंजे हथ में रब जे हथ में हक़ीक़ी शफ़ा मुंहिंजो रब आहे पर ज़ाहिर डॉक्टर बि शफ़ा ॾींदो त ईअं अलाह जा जेके महबूब कान आहिनि नबी हुजनि रसूल हुजनि पैगंबर हुजनि गौस हुजनि कुतुब हुजनि मुजद्दिद हुजनि ऐं कलंदर हुजनि अलाह जा महबूब कान आहिनि ईअं वारो मुंहिंजो रब आहे पर उनजे सदके मिलंदो आहे उनजे मुहाबे मिलंदो आहे उनजे तुफ़ैले अदा थींदो आहे। अब इहो अक़ीदो आहे न सुनत। अब ॻाल्हि ॿुधो इहे अंदाज़ा चवनि त सुन्नी जेके ओलिया अलाह खे अलाह था करे ॾिननि वीचारे बेवकूफ़ जेके ओलिया अलाह जा अलाह हुजनि हा त वीचारा दुनिया में ॼमनि कीअं पोइ ॼमनि अगरि वफ़ा कीअं कंदा भला पोइ मक़बरा बाज़ारूं कीअं ठहंदा। अलाह ताला इन्हनि शयुनि खां पाक आहे। कुल हुवल्लाहु अहद मुझे मुसलमान तो फरमाए मुझे रब तो ऐलान फरमाए कुल रसूल अरबी तू जो हुवल्लाहु अहद अल्लाह हिकड़ो अल्लाह हिकड़ो बेशक दवाई लो अल्लाह हिकड़ो अल्लाह समझ अल्लाह बेनियाज है नम यलिद लके के करियो थ वलम यूलद लके मान्याव वलम यकुल लहु कुफुवन अहद रब के इनको पाड़े सही सानी शरीक आई सुभान अल्लाह। असा दे फतवा जनता मुशरिक थी विया बाबा आओ काम बुधाया नबी सही हदीस है नबी से सुनो फरमाए दो जेके कायनात जो सब इल्म अल्लाह ताला अता कयो व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमत व अल्लमक मा लम तकुन तालम व कान फज़लुल्लाह अलैक अज़ीम। ए महबूब तो के सब इल्म अता करे छॾिया ऐं तुझे मथा असां जो अज़ीम एहसान हाणे मुस्तफा के सब इल्म रब करीम अता करे हाणे उहो मुस्तफा जेके सब रब करीम इल्म अता कया उहो मुस्तफा तो फरमाए हदीस पाक लफ्ज़न इन्नी ला अखाफु अलैकुम शिरक वलाकिन्नी अखाफु अलैकुम दुनिया। मुझे मुस्तफा तो फरमाए जॾहिं कोई ज़मानो ईंदो क़यामत जो दौर ईंदो त मुंहिंजी उम्मत में मूंखे यकीन आहे त मुंहिंजा उम्मती मुशरिक कोन थींदा। सुभान अल्लाह। मुंहिंजा उम्मती शिरक कोन कंदा। सुभान अल्लाह। उम्मती मुशरिक कोन थींदा वलाकिन्नी अखाफु अलैकुम दुनिया। हा मूंखे यकीन आहे जॾहिं पछाड़ी ज़मानो ईंदो त मुंहिंजा उम्मती दुनिया में काहे कंदा दुनियादारी कंदा दुनिया में काहे कंदा दुनिया जे कमकार में दीन विसारे छॾंदा दुनिया में काहे बि कंदा पर मुशरिक ऐं काफ़िर कोन थींदा छो त मुस्तफा असांखे ज़बरदस्त तालीम ॾेई वियो आहे अलाह हिकिड़ो आहे जंहिंजो न सानी आहे न को शरीक आहे। असीं तॾहिं चऊं था सुननि खे अरे मीलाद मुस्तफा मल्हायो मीलाद वलद यानी तो विलादत ना निकतल विलादत माना महबूब करीम जी दुनिया में आमद थी है जिसको दुनिया में अचे थो मक्के शहर में पैदा थे तो बीबी आमना जी हज में पैदा थे तो हज़रत अब्दुल्ला जो फर्जंद अब्दुल मुत्तलिब जो पोटो वो कदे खुदा सी नथो सके। अरे मीलाद जो महफिलूं मल्हायो त शिरक टुटे तौहीद मज़बूत थे अलहमदुलिल्लाह। ऐं हींअर वरी हिकिड़े माण्हू खां सुवाल पुछो सही वारा पाणी रखी वटि महबूब करीम जे जमा जो ॾींहुं आहे या मिसाल जो भाई ऊपर की गाल न करो महबूब करीम की रिवायत में आयो है साईं करीम जो जेको विसाल थियो आहे पहिरीं रबीउल अव्वल ॿी रिवायत में आयो आहे टी रबीउल अव्वल टी रिवायत में आयो आहे 9 रबीउल अव्वल बाक़ी 12 रबीउल अव्वल कंहिं बि किताब में कोन्हे महबूब करीम जो विसाल जो ॾींहुं आहे। अरे मुला अंधा थो ये वाहबी थो जेके चवंदा मुस्लमान ख़ुशी हुई आई कोन्हे महबूब करीम जे विसाल जो ॾींहुं जो चरी जा पुट कंहिं किताब में कोन्हे लिखियल जे तो वटि किताब खणी पेश कर असीं तोखे जवाब ॾींदा किताब खणी पेश कर जवाब के आम नबी सांजो विसाल जो थियो आहे पहिरीं रबीउल अव्वल ॿी रिवायत में 3 रबीउल अव्वल टी रिवायत में 9 रबीउल अव्वल ऐं इजमा उम्मत जो मुतफ़िक़ है बड़े बड़ा आलिम मुला अली कारी रहमतुल्लाह अलैह बड़े हदीस जा बुखारी या शरह उनमें लिखे तो उम्मत मुस्लिम इज्तिमा कयो है महबूब करीम जी विलादत थी आहे 12 रबीउल अव्वल। सुभान अल्लाह। अब आलिम चाहे पहिरीं दलील सां क़ुरान जो हूंदो आहे पोइ हदीस जो दलील हूंदो आहे पोइ इज्तिमा उम्मत माना सॼी उम्मत मुस्लिम है इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे मुस्तफा करीम जी विलादत मुझे याद करे छॾ मुस्तफा करीम जी विलादत 12 रबीउल अव्वल ते सब जो सुभान अल्लाह।
भला भी डी करो हाँ डी हो सूमर जो सुभान अल्लाह डी करो भला रो सूमर जो सुभान अल्लाह महबूब की बिना देती सूमर आते महबूब करीम मुस्तफा करीम मस्जिद नबी में बैठा है सूमर जो डी है महबूब करीम के रोज़ हुआ साहब कराम जो बड़ा अजर जुमू कोने साईं के नाले छोरो तो रखियो है साईं कर अलियौम यौमुल इस्नैन अच्छा है सूमर जो डी साहब कराम क्या सूमर में केड़ी गाल की मुझे महबूब मुस्तफा फरमायो फीए उलतो इने डी में मुझी विलादत थी है तदे रब जे शुक्राने तोरा रोज़ा जो रखा फीए उलतो व फीए उनज़ल आई इने सूमर जे पेरी पेरी कुरान पाक में बता नाज़िल थी रहमत मुसलमान के मिलियो एको रहमतुल आलमीन मिलियो ऐं जो मुझे मुस्तफा जो सच्चो कुरान अल्लाह जो सच्चो किताब जो जो कुरान मजीद फुरकान हमीद चो इहो कुरान नाज़िल बचो सूमर जी मुसलमान समझो पिया न मुंहिंजी ॻाल्हि पंहिंजो अक़ीदो ईमान मज़बूत रखो मुस्तफा जा मिलाद मल्हायो इंशाअल्लाह तव्हां असांजा बेड़ा पार थींदा तव्हांखे एतिरी ॻाल्हि सम्झाई बाबा दीन सम्झो उसूली ॻाल्हि सम्झो ऐं बदमज़हब खां परे छो बदमज़हब जो मिसाल आहे छिते कुते जी घिक हिकु दफ़ा उहे ज़हरीला जरासीम डॉक्टर साहब वेठो आहे कर्नल साहब हिकु दफ़ा उहे जरासीम उहे जेकॾहिं जिस्म में दाख़िल थी विया जेसि ताईं वैक्सीनेशन माना आम इंजेक्शन न ख़ासि वैक्सीनेशन उते लाॻंदी आहे उहा ख़ासि इंजेक्शन न कंदी पोइ उहे जरासीम ख़तमु थींदा माना ये वहाबियत क्या शियत क्या कादियानी क्या बदमज़हब क्या जेके जरासीम के इंसान में दाख़िल थियनि था से ॾाढा ॾुखिया निकिरंदा वॾी वैक्सीनेशन खपे थी जेकी 5-7 दफ़ा लॻे और अहिड़ो को आलिम हुजे जो तव्हांखे वरी मोटाए मोटण जो मुश्किल रब करीम तव्हांखे हिदायत ॾे रब करीम असांखे हिदायत ॾे अकुल जी ॻाल्हि हवा तव्हां सभु मुस्लमान वेठा आहियो हिकिड़ी मुंहिंजी अकुल जी ॻाल्हि ॿुधो कोन तो आहे कोई तकलीफ़ ख़तमु करे मुस्लमान तव्हांखे पुटु ॼमंदो आहे बोल साहब में के पुट जाओ के मुसलमान के पुट जमे दो अब आपको जरे साल पूरो थी दो पूरी साल करे कंदा आए हैं अब था दाद वाला अब जब पैसा बेचा बोले साहब बेचा बताओ कि इसलिए भी दो दी तो घर वाला तक याद रहे और न तो फलानी तारीख आओ आज फलानी तारीख आए न कहीं साल करे मनायो बियो कुछ न केक कटियो बार मिलन गड करियो अल्लाह ताला जो शुक्रिया बजा अल्लाह से ही तारीख हिने दी दे अल्लाह ताला मुझे पुटो अता करे ये रब जी नेमत है अब तू पाजे पुटो दी मनाई उते के वहाबी के इतराज को नहीं बाकी मुस्तफा जी विलादत मनाई था तो असा ने इतराज कर अब अगर तू जो पाजे बच्चे सा प्यार है असा जो मुस्तफा सा प्यार सुभान अल्लाह प्यार आहे कोने सुभान अल्लाह असाई असा जी माल असा जी जान असा जी इज्जत असा जा बच्चा बार सब मुस्तफा के नाले मथा कुर्बान लबे क्या रसूल अल्लाह लबे क्या रसूल आखिर साहब के नारा आखिर करे जरे जंग दे विधान साहबी नारे तकबीर को रहना नारे रिसालत करता हर तारीख इस्लामी खोले पढ़ो केम किताब में लिखल कोने जो साहब कराम जंग दे विदावा जो नारे तकबीर हंदा नारे तकबीर जंग मैदान में करे लगो ही कोने जरे मुस्तफा जमान नारो लगो है तो नारे रिसालत लगो या रसूल अल्लाह लबे या रसूल अल्लाह असा कहता तो बाबू तुझे नारे के सिर पे कुर्बान करूं तुझे ना जान माल हाजिर सब सारे लबे के या रसूल अल्लाह ये नारे तकबीर होई कोने जमाने में ना कुल अल्लाह वाहिद हो पर यो नारे तकबीर जंगुन में कौन हो नारे रिसालत हो अजो तक उनका किताब लिखाया तारीख लिखाया इस्लाम में या रसूल अल्लाह अरे खुद असि या रसूल अल्लाह पढ़दायूं और ये गुनाह करना जायज को नहीं हज़रत बिलाल को पढ़ियो जब हज़रत बिलाल जलसा कंदो इस्लामाबाद में धरना हज़रत बिलाल संग रहंदा तमाम मुलाक़ात के थोड़ी तकलीफ थे इस्लामाबाद में धरणो समझो कोयटा में धरणो कला में धरणो तमाम सुन्नत पर आसाबी सगुरा आजकल कराको जीवन में हेड क्रूजर में हलदा साहब कराम तो बेचारा उछल चलता शादी का जिंदगी पसंद मुसलमान को तू वो शादी कर खुदा उनके हिदायत खुदा ताला असा के हिदायत आते जमायत फकत ही फकत जमायत जो नाम है सुन्नत वल जमायत साईं के फरमायो त ला तजमाओ उम्मती अल दलाल मुझे महबूब मुस्तफा फरमाए मुझी उम्मत मुझी जमायत कदे गुमराही में कदे सब गुमराह को चंद थीला हां तो वडे मजी समाज अंछा है फकत अल सुन्नत वल जमायत और तवाजे दादू में जलसा निकलदा होंदा
माण्हू खे वरी पढ़ियल लिखियल माण्हू उनखे ॿार बि थियण जो शौक़ु ऐं अनपढ़ माण्हू खे शीअ थियण जो शौक़ु तव्हांजा जेकॾहिं 500 तशरीफ़ वारा जुलूस कढंदा उन में घटि में 3000 सुन्नी हूंदा अरे मुसलमान सुन्नी तूं कुझु ग़ैरत कर तुंहिंजो पीउ गुज़ारे वञे तुंहिंजे दर ते केरु दौर थी वञाए तोखे दुख कोन थींदो अरे जॾहिं इमाम आल बैत असांजा उहे जॾहिं शहीद था थियनि इहो कहिड़ो ॾुखी वाचार जो तव्हां नगारा वॼायो तव्हां ढोल वॼायो तव्हां ख़ुशी जो इज़हार करियो इहो बेरोज़गार करण मां कहिड़ो फ़ाइदो अरे इमामनि सभु वटि क़ुरान हो इमामनि वटि निमाज़ हुई इमामनि सभु वटि दीन हो इमामनि सभु वटि तक़वा हुई इमामनि सभु वटि परहेज़गारी इमामनि सभु वटि दीनदारी उहो हिकिड़ो कमु तोड़ कोन्हे तूं थलो कसम घटनि में बिपिन सभु नाला थो वठी ऐं चईंदो मां हल जो मोहबत आहे न ॿिया या मोहबत कान्हे या मोहबत खे तूं पाण वटि मोहबत आहे त अॼु पंहिंजी सुनत ते अमल करियो तव्हां ख़बर आहे उहो जुमे ॾींहुं शहादत जो ॾींहुं इमाम हुसैन यज़ीद खे पलीद खे चयो शुक्र खे थोरो परे थी ऐं तयमम करियां ख़ुदा जे अॻियां सर्व सुजूद थिया अॼु जुमे जो ॾींहुं मदीने में माण्हू निमाज़ था पढ़नि मुंहिंजे नाले मथां माण्हू सलाह था पढ़नि तूं ज़ालिम असांखे शहीद थो करे असां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो तूं एतिरी उहे बोल ॾे ऐं तयमम करियां ऐं ख़ुदा जे अॻियां सर्व सुजूद थिया हाँ तो सजदा तो सबने किया पर उनके सजदे का क्या अंदाज है उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज थे आदि सजदा सबने किया पर इमाम हुसैन जो सजदो के आदि सिर हिते सा गले में पहुतो है ऐं सभा खत्म थी वियो जख्मन मां तॾहिं बि अड़े पलीद के थोरी कोन ते त आऊं तयमम करियां खुदा जे अॻियां कद झुकाए निमाज़ जुमे जी पढ़ इमाम हुसैन जी आख़िरी ख्वाहिश हुई ऐं निमाज़ पढ़ ये इमाम सबरा जिन हक के खातिर मैंने सिर कुर्बान कयो पंहिंजा बच्चा कुर्बान कया दीन इस्लाम के हासिल कई फ़क़त में लाइ असांजे मुस्तफ़ा जो दीन क़ाइम हो तो मुसलमान जेकर तोखे अल्वे सां मोहब्बत बेशक असीं सुनी अल्वे सां मोहब्बत रखूं तूं हुसैनी आहीं त असीं हुसैनी असांजो इमाम हुसैन असांजो हुसैन असांजो इमाम हसन मुस्तफ़ा असांजो शेर ख़ुदा असांजो इमाम असांजो तुंहिंजो त कुझु कोन्हे तोखे ख़ुदा हिदायत ॾे तूं रस्ते ते तूं साहब कराम जी बेइज्जती थो करी तोखे केरु चवण वारो कोन्हे मुसलमान पंहिंजी ज़बान खे नवाम ॾे संभाले ॻाल्हाए छो त तारीफ़ करणु के बि मज़हब में मना न आहे पर बेइज्जती करणु गुस्ताई करणु हर मज़हब में मना आहे मुसलमान पंहिंजो ईमान मज़बूत रख ऐं उनखे कोन थो चवां ऐं तव्हां सुननि खे त इहो गुज़ारिश करियां महिरबानी करे न उनजे जलसनि में वञो न उन सां दोस्ती रखो न उन सां तालुक़ रखो छो क़ुरान पाक जो हुकुम आहे वला तरकनु इला लज़ीन ज़लमू फतमस्सकुम नार रब को फरमाए ज़ालिम की तरफ डारो न करियो ये डारो कंदा ज़ालिम की तरफ तमाम ज़ालिम ना सीधा तव्हां के दोस्त की पाए खाई खत्म करे छॾे तो मुसलमान पक्को सुनी थी पंहिंजो अक़ीदो मज़बूत रख पंहिंजो ईमान मज़बूत रख इंशाअल्लाह तव्हां जा सॼा बेड़ा पार थी वेंदा